आसिरो ॼाणायूं था त जेकॾहिं हिन वक़्तु अॼोके दौर में क़दम न खणंदा जेको मंशा ते ज़ोर भरे वई आहे जेको असां में नासूर बणिजी वई आहे इहा अॻिते हली असांजा पोयां नसल ख़तमु थी वेंदा असां लाइ कुझु बि न बचंदो असां त पंहिंजी उमिरि गुज़ारे विया आहियूं तंहिं करे इंतिज़ामिया खे गुज़ारिश आहे SSP साहब डिप्टी कमिश्नर साहब DSP साहब या असांजो SHO अध जो या जिते जिते असांजो आवाज़ु वञे थो अहिड़े तरीक़े सां असांजी खैरपुर में जो वाइस साहब खैरपुर वारनि बि अहिड़े ई क़िस्म जूं रैलियूं कढियूं आहिनि जंहिंसां सभई सोशल मीडिया साण आहे गॾु आहे उमेदु आहे त हीअ असांजो पुरज़ोर इस्तजाज हाई स्कूल वॾा माचूं वटि करे बीठा आहियूं उस्तादनि जी बि असां सां हेल्प थी आहे जेकॾहिं अॼु का नंढड़ा हे जवान अॼु जेकॾहिं हे न पंचायत पीअंदा को बि नज़ारो करे न सघंदा पंचायत खे बंदि करायो पंचायत खे बंदि करायो असांजे हौसो अली साईं शेर ख़ुदा जो घोड़े हिकिड़ो भेरो जिते तमाकू पोखियल हो वरी गाह पोखियो उते उहो गाह न पियो खाए छो सही नथो खाए जे अॻे सही त तमाकू पोखियो होसीं जॾहिं उन जो घोड़ो तमाकू पोखियल वारी ज़मीन में नथो खाई सघे असांखे उहो सबक़ु ॾेई वियो आहे त नशो जाइज़ न आहे नुक़सानु आहे असांजो नासूर आहे असांजी तालीम ख़तमु कारोबार ख़तमु हिते ॻोठ वारनि खे बि अपील थी कजे जेकॾहिं कोई हलाए थो नशो या कंहिंखे ख़बर थी पवे को गुटको आहे पुड़ी आहे दुकानदार महिरबानी करे उनखे बंदि कनि जे बंदि न कंदा त असां उनजे ख़िलाफ़ु किथे FIR कटाइणी पई या कंहिं वॾे ऑफिसर वटि वञिणो पियो त असां उनजे ख़िलाफ़ु उते वञी दरख़्वास्त ॾींदासीं पंचायत ख़िलाफ़ु